बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों साथियों, ॿुधंदड़ तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां त जिथे बि हुजो सदाई खुशबाश हुजो। दोस्तों, अलफ़ लैला सिलसिले जी अॼु तव्हांजी ख़िदमत में 8वीं क़िस्त पेश पिया कयूं। कल्ह 7वीं क़िस्त तव्हांजे अॻियां पेश कईसीं, जंहिंमें देव ऐं मलाह जो किसो अञा हले पियो। देव ते रहम खाई ऐं मलाह हुनखे देव खे आज़ादु कयो ऐं पोइ देव वरी हिनखे हिकिड़े तलाव ते वठी आयो। उतां हिनखे मच्छियूं फाथियूं चइनि रंगनि जूं। देव चयसि, हाणे हे मच्छियूं तूं बादशाह ॾे खणी वञ, पोइ बादशाह तोखे ईअं सम्झो ड्राए छॾींदो। हितां कॾहिं बि मच्छी मारी, पर मच्छी मारजांइ ॾींहं में हिकिड़ो दफ़ो, छो जो समुंड ते ही 4 दफ़ा मारींदो। देव हिन खां मोकिलाए ऐं देव उते ई ज़मीन ते लत जो हईं त ज़मीन फाटी पई। देव वियो हलियो ज़मीन में गुम थी। हे मच्छियूं खणी शहर ॾे रवानो थियो। उहे मच्छियूं खणी पहुतो घर। हिन छा कयो जो हिकिड़े थांव में पाणी विधई, पाणी विधी ऐं मच्छियूं उन में पाणीअ में लाथई। मच्छियूं पाणी में विझी उन ई थांव समेत मलाह जेको हुयो सो मच्छियूं उन थांव समेत मथे ते थांव रखी, उन में पाणी पियल हो मच्छियुनि समेत उहो खणी बादशाह जे महल ॾे रवानो थियो। छो जो देव चयोसि इहे बादशाह खे ॾिया। हे जेॾी महिल बादशाह वटि पहुतो, बादशाह जी दरबार में अची पहुतो, बादशाह खे चई त साईं, मां तव्हांजे लाइ हे सूखड़ी आंदी आहे। बादशाह जो मच्छियूं ॾिठियूं त बादशाह परेशान थी वियो। त बादशाह पंहिंजी उमिरि में अहिड़ियूं मच्छियूं न ॾिठियूं। बादशाह क़िस्म क़िस्म जूं हुन बि ॾिठियूं, पर हे जेके मच्छियूं हुयूं, बादशाह दिलि में सोचियो त मां बि सॼी उमिरि में अहिड़ियूं मच्छियूं मां बि न ॾिठियूं। बादशाह मच्छियूं हिन खां वरितियूं, हुकुम कई त हे मच्छियूं जेके आहिनि से बादशाह जो जेको बोरची हुयो, बादशाह जो बोरचीअ जे हवाले कयो मच्छियूं। ऐं उहो जेको बोरची औरत हुई, ऐं उहा औरत बि चवनि था त माना रूम जी बादशाह माना हिनखे तोहफ़ो करे ॾिनी। एॾी ईअं सम्झो त पंहिंजे फन में माहिर हुई जो बादशाह खे तोहफ़ो करे ॾिनी। ऐं बादशाह अञा हुन जो हथ जो ज़ाइक़ो न खाधो, माना अञा हुन जो इम्तिहान ई न वरितो। पहिरियों इम्तिहान ई उनखे इहो ॾिनई त हे मच्छियूं जेके आहिनि, हे मच्छियूं पचाए। वज़ीर खणी वियो हुन वटि। वज़ीर चयसि त हाणे अॼु तुंहिंजी कारीगरीअ जी ख़बर पवंदी, अॼु तुंहिंजी कारीगरीअ जी ख़बर पवंदी। रूम जे बादशाह तोखे तोहफ़ो करे मोकिलियो आहे, सूखड़ी करे मोकिलियो अथई, वॾे तुंहिंजी फन जी तारीफ़ कई अथई। हाणे अॼु ईअं सम्झे पहिरियों ई दफ़ो तोखे हे अजीब क़िस्म जूं मच्छियूं था ॾियूं ऐं तुंहिंजे फन जी ख़बर बि असांखे अॼु पवंदी। करे पंहिंजो फन ॾेखार, छो जो बादशाह खे मिली हुन तोहफ़े। बादशाह हुनखे मलाह खे 400 दीनार इनाम मिलिया। 4 मच्छियूं हुयूं, 400 दीनार बादशाह हिनखे इनाम मिलियो। हिन वीचारे खे जो मिलिया, हिन त कॾहिं हेतिरा ॾिठा ई कोन। हिन वीचारे खे जो मिलिया त हे त ॾाढो ख़ुशि थियो। उन महिल ई पैसा क़ाबू करे, दीनार क़ाबू करे वठी भॻो घर। भॻो घर साईं, डुकंदो पियो वञे। कॾहिं हिन मिसकीन ॾिठा ई कोन। डुके पियो
किथे थाबिड़िजे पियो, किथे कीअं। ऐं दिलि में पिए त अलाए ख़्वाबु थो ॾिसां, मां त भला कॾहिं हेॾा पैसा ई कोन्हनि ॾिठा। हिते ई ख़्याल पचाईंदो पियो हले त हिन पैसनि मां हे बि वठंदुमि, हे बि वठंदुमि, हे बि वठंदुमि, हे बि वठंदुमि। आयो घर, ज़ाल सां ॻाल्हि कई त हे पैसा मूंखे मिलिया आहिनि। सॼो किसो ज़ाल सां बयानु कई। जेके ज़रूरत जूं शयूं हुननि खे वठणियूं हुयूं उहे वतन। ॾाढो खाधुनि पीतुनि, ॾाढा ख़ुशि थी विया। हाणे हेॾा हिन बोरटियुनि जेका हुई माई, जेका रूम जे बादशाह मोकिली हुई, जंहिंखे ॾिननि त हाणे तूं हे पचाए ॾे, हुन जीअं आम मच्छियूं थींदियूं आहिनि ईअं मच्छीअ खे धोई साफ़ु कई, कटियईं ऐं थांव में विझी कढ़ाईअ में विझी ऐं पचाइण शुरू कयूं। कुझु टाइम खां पोइ हिन महसूसु कयो त हेठियो जेको पासो आहे उहो पची वियो आहे। ज़ारा मच्छी जा ॿ पासा हूंदा आहिनि, बेदो आहे, मच्छी आहे, जेका शइ आहे मानी आहे, पहिरियों हिकिड़ो पासो पचंदो, पोइ ॿियो पासो पचंदो। हिन महसूसु कयो त हिकिड़ो पासो पची वियो हूंदो, हाणे उथल आयांसि त हिन जो ॿियो पासो जेको आहे त उहो बि पचे। हिन कांटे सां या कंहिं अहिड़े औज़ार सां, कंहिं सां छुरीअ सां या कंहिं मिसाल अहिड़े औज़ार सां हिन उन मच्छीअ खे हेठां ॾेई ऐं पासो पिए मटायो। जीअं हिन पासो मटायो हुनजो, त ईअं छा थी ॾिसे त जेको बोरची खानो हुयो उन बोरची खाने जी भित ईअं ॾरी पई। भित ॾरी पई, बाक़ाइदे विथी कई भित, ऐं उन मां हिकिड़ी नौजवान छोकिरी ज़ाहिर निकिती। सुहिणी सेबती कद बुत जी पूरी पिनी, रेशमी लिबास पातल, ॿिन्ही कननि में वालियूं हुअसि, ॿाहुनि में कड़ा सोना, ऐं हथ जा जेके आङुरियूं हुजनि उन्हनि में मुंडियूं पर हीरनि जूं। हथ में हिकिड़ी काठी हुअसि, लकड़ी हुअसि, छड़ी हुयसि हथ में। उहा छड़ी हुअसि हथ में। हीअ बोरटियुनि त वीचारी परेशान थी वई। उहा हुनखे जेका छोकिरी निकिती भित मां, हुनखे जेका हथ में उहा लकड़ी हुई, काठी हुई जेका, उहा हिन छा कयो जो हुन कढ़ाईअ में हई, कढ़ाईअ में हणी ऐं चई त ए मच्छियूं तव्हां पंहिंजे वाइदे ते क़ाइमु आहियो, जेको मूंसां वाइदो कयो हुओ उन वाइदे ते क़ाइमु आहियो। बोरटियुनि जो रंग ॾिठो त बोरटियुनि बेहोश थी वई, बेहोश थी किरी पई। हुन छोकिरी वरी लठ हणी ॿीहर बि चयो त मच्छियूं पंहिंजे वाइदे ते क़ाइमु आहियो, वरी टीहर बि। ऐं हीअ जीअं चवे पई त मच्छियूं मुंडी मथे करे, हुन कढ़ाईअ मां मुंडी मथे करे ऐं हिन खे पई चवनि त हा। वरी ॿीहर हई त बि चयनिसि हा। टीहर हई त वाइदे ते क़ाइमु आहियो, त बि मच्छियुनि चयसि हा। हिन छोकिरी छा कयो, जंहिंमें उहा मच्छियूं तरजनि पियूं कढ़ाईअ में थांव में, उहो ऊंधो कई। उहो ऊंधो करे उते ई वरी भित ॾे वापसि वई हली, जंहिं भित मां निकिती भित में वापसि वई। जीअं वई त भित पाण सां मिली वई, जीअं भित पहिरियों हुई तीअं। कुझु घड़ीअ खां पोइ हुनखे बोरटियुनि जेका हुई होश में आई। होश में आई, उथी ॾिसे त छोकिरी आहे कान जेका निकिती भित मां। भित जहिड़ी, हिन अलाए ख़्वाबु ॾिठो, ख़्वाबु किथे हुयो। वरी ईअं ओचितो मच्छियुनि ते नज़र पियसि, ॾिसे त चारई मच्छियूं सड़ी सफ़ा कारियूं कोयलो थी वई। अड़े हे छा थियो? मां पहिरियों मुंहिंजो ईअं सम्झो त ॼण इम्तिहान हुयो बादशाह जे अॻियां, हे त मां पहिरें इम्तिहान में फेल थी वियसि। अहिड़ो हिनखे ईअं सम्झो वीचारी खे शाक लॻो, जो वरी बेहोश थी किरी पई, बेहोश थी किरी पई। माना ईअं सम्झो हिन जी बि इज़त जो मसइलो हो।
हीअ गश थी वई, किरी जो पई। हिते चङी देरि जो थी वई त वज़ीर वरी हिन वटि आयो बोर्च खाने। वज़ीर आयो, ॾिसे त हीअ पई आहे, फड़ लॻी हेठि किरी पई आहे। वज़ीर हिन खे पेरनि खां, वज़ीर हिन जे पेरनि ते पंहिंजो पेर हयो, ईअं लोॾबो आहे त हिन अखियूं पटी, हिन अखि पटी ऐं वज़ीर खे ॾिसी रोअण लॻी। वज़ीर चए छा थियो आहे, हिकु त देरि कई थी, ॿियो बेहोश लॻी पई, चकर छा आहे? हिन सॼी ॻाल्हि ॿुधायसि त मूंसां छा थियो आहे। जीअं मच्छियुनि खे पासो मटायां पई त ईअं छोकिरी निकिरी आई ऐं उन हे लठ हुई, उन मच्छियुनि खे इहो चयो त पंहिंजे वाइदे ते क़ाइमु आहियो। मच्छियूं कढ़ाईअ मां निकिरी पई, चवनिसि हा। 3 दफ़ा ईअं चई, मां त बेहोश थी वियसि। वरी जो होश में आई हां त ॾिसां थी त मच्छियूं सफ़ा सड़ी कोयलो थी वियूं। हाणे त ईअं सम्झो त ॼण मां बादशाह जे त कम जी न थियसि न, पहिरें इम्तिहान में ई फेल थी वियसि। मच्छी आहे, आम माण्हू बि करे सघे थो, मुंहिंजो त हेॾो नालो हो। तरण जे माॻ, पर मच्छियूं ई सम्झण खाइण खां ई वेई हलियूं। सो मां त बराबरि हिन महिल पिशेमान आहियां, लॻी पई थी थियां त कीअं रूम जे बादशाह मूंखे हेॾे मोकिलियो हो ऐं हिन बादशाह जूं मूंखे एॾियूं उमेदूं, मां त नाकाम वियुसि। वज़ीर बि परेशान थी। ॻाल्हि कहिड़ी ॻाल्हि थी करे, हे त अजीब ॻाल्हि थी करे, अकुल ई कमु कोन थो करे। हाणे जेके असां ॻाल्हि कबी त केरु त एतबार ई कोन कंदो। पर हाणे तर्स, हाणे बादशाह सां मां ॻाल्हि कीअं कयां? भला हाणे बीह त मां इन मलाह खे वरी घुरायां, भला मच्छियूं इन खे चवां त ॿियूं मच्छियूं आणे त ईअं सुहिणे नमूने सां हाणे पचाए तूं बादशाह जे अॻियां। बादशाह खे जीअं ख़बर ई न पए। वज़ीर पासे ते वञी माण्हू हिकिड़ो मोकिलियो त वञो इन मलाह खे वठी। उहो आयो। वज़ीर चयसि यार, हे जेके न तूं 4 मच्छियूं सुबुह ॾेई वेहीं, अहिड़ियूं असांखे ॿियूं मच्छियूं खपनि। हिन चयसि हाज़ुर। मलाह उन महिल ई ॼार खयो, वियो तलाव ते, वञी ॼार हईं। जीअं ॼार हईं त बसि देरी कान थी त ॼार गोरो थी वियो, कढियईं जो त अहिड़ियूं 4 मच्छियूं उन मां ॼार मां निकितियूं। हिन 4 मच्छियूं खयूं, ॼार समेत अची पहुतो वज़ीर वटि। वज़ीर खे ॾिनई। वज़ीर हिन खां तकड़ में वठी वियो हुन बोरचिन जे, उनखे चई हाणे उथ, मुंहिंजे साम्हूं हिननि खे तर त मां ॾिसां त तूं जेका सवेल ॻाल्हि पई करीं त इहो छा हो। इहा हूंदी त हिन महिल बि मच्छियूं तरींदी त पाणी ख़बर पवंदी। बोरचिन उथी मच्छियुनि खे कटे साफ़ करे चुल्हे ते रखी कढ़ाई में विधाईंसि मच्छियूं। साॻियो ई सिस्टम थियो त हे अञा हिकिड़ो पासो मस थियो त ॾिठुनि त साॻी जाइ तां वरी भित भॻी। उहा साॻी छोकिरी वरी अची पहुती। साॻी छोकिरी, साॻियो वेस, साॻी हर शइ, साॻी उहा हथ में काठी हुजेसि, लकड़ी हुजेसि, छड़ी हुजेसि। हिननि सां ॻाल्हाई कोन। वज़ीर जो बि वात गोदो थी वियो। हिन छा कयो जो उहा साॻी लठ खणी ऐं हिन कढ़ाईअ ते हई। कढ़ाईअ ते हणी चई त इहे मच्छियूं तव्हां पंहिंजे वाइदे ते क़ाइमु आहियो न? जेके कढ़ाईअ में पयूं तरजनि पयूं। मच्छियुनि ईअं कंधो मथे खणी चयो त हा। वरी छोकिरी कढ़ाईअ में लठ हणी, वरी हुननि खां पुछियो त वरी बि हुननि चयो हा। वरी 3 दफ़ो बि पुछे त बि हुननि चयो हा। जेॾीमहिल 3 दफ़ा थिया त छोकिरी छा कयो जो उहा ई काठी जेका हुअसि, उहा काठी ईअं कढ़ाईअ खे हणी कढ़ाई खे कई ऊंधो करे, जीअं जंहिं भित मां आई ओॾहिं वई, भित में जो वई त भित बंदि थी वई। भित बंदि थी वई। ॾिसनि त बराबरि मच्छियूं त सड़ी कारा कोल। वज़ीर खे हाणे पक थी त हीअ कूड़ न पई हणे, हिन महिल त मां पाण ॾिठो आहे। भाई हे को चकर को ॿियो आहे। हाणे बादशाह असां बि केतिरा कूड़ हणूं।
वरी केतिरी कहिड़ी मच्छी घुरायूं, माना आहे ई कोई हिन मच्छीअ में कोई हिसाब। तंहिंजे करे बहितर आहे त पोइ जो बादशाह खे ख़बर पई ऐं बादशाह नाराज़ थी, तंहिंजे करे बादशाह खे इन हक़ीक़त खां आगाह कयो। बादशाह सां इहा सॼी ॻाल्हि माथो वञी सिधो आयो बादशाह वटि। बादशाह इंतज़ार में वेठी मच्छीअ जे में, वज़ीर छो देरि थी आहे? मच्छीअ जी ॻाल्हि छॾियो, हीअ त चकरीअ लाइ छा आहे, वॾो को तिलसम आहे, छा आहे ॿुधाईंसि। पहिरियों किसो ॿुधाईंसि बोतण वारो। वरी साईं मां चयो त मता तव्हां नाराज़ थियो, लिक छप में वरी मां मलाह साॻे खे घुराए वरी उहे मच्छियूं पकड़ायूं, मां पाण बीही मच्छियूं तरायूं, पर जेको हुन ॻाल्हि कई मुंहिंजे साम्हूं उहा छोकिरी आई, भित भॻी उहा छोकिरी आई, अची मच्छियुनि खे कढ़ाईअ में लठ हईं, उन्हनि खां पुछियईं ऐं तरियल मच्छियुनि मथे कंधु खणी हुन सां ॻाल्हायो। 3 दफ़ा ईअं करे वरी कढ़ाई खे ऊंधो कई ऐं वेही हली। उन ई भित में वरी भित बंदि थी। मां साईं पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो। हूअ ॻाल्हि करे हा त मां चवां थो असां बि चऊं हा त कूड़ थी हणी, पर साईं मां पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो। बादशाह चई यार तूं वाह जी ॻाल्हि थो करे, हाणे जी अहिड़ी ॻाल्हि आहे अकुली कमु कोन थो करे न, ईअं कीअं हूंदो? जेकॾहिं हाणे अहिड़ी ॻाल्हि आहे त मां पाण इहो तमाशो पंहिंजे अखियुनि सां ॾिसण थो चाहियां, मां पाण ॾिसां। वाह जी ॻाल्हि थो करी, वाह जो तमाशो आहे। साईं हाणे तमाशो तव्हां ॾिसण था चाहियो त उन लाइ वरी मच्छियूं खपनि, ऐं मच्छियूं इहो ई मलाह आणींदो। अब घुरायो मलाह खे। मलाह पातो, अबा मच्छियूं खपनि। हाज़ुर साईं, बादशाह खे कहिड़ो जवाबु ॾे, हाज़ुर साईं। हिन महिल त बादशाह जो हुकुम हो। 3 सिपाही बादशाह हिन सां गॾे मोकिलिया त गॾु वञोसि, मथां हेॾे होॾे थिए, या उते ॾिसो त उते का कहिड़ी ॻाल्हि थी थिए। मलाह हुननि सां गॾु वियो, वञी उते ॼार हईं, साॻियूं वड़ियूं 4 मच्छियूं पकिड़े वरी हुननि साॻियनि हमराहनि सां मोटी अची बादशाह वटि पहुती। बादशाह हिन खे 400 दीनार वरी बि इनाम ॾिनो। बादशाह उहे मच्छियूं वज़ीर जे हवाले करे चई त वज़ीर हाणे उथ, इहे मच्छियूं मुंहिंजे साम्हूं तरियो, मुंहिंजे साम्हूं तरियो त मां बि ॾिसां तव्हां इहा ॻाल्हि कीअं था कयो, मां बि इहो ॾिसां तमाशो त इहो तिलसम छा आहे। वज़ीर चई हाज़ुर। बादशाह जो वज़ीर हुकुम कयो, देरि ई कान थी, कढ़ायूं बढ़ायूं अची वयूं, चुल्हा बुल्हा लॻी विया। बादशाह जे साम्हूं साईं उहे मच्छियूं साफ़ थियूं, मच्छियूं साफ़ करे खणी विधनि कढ़ाईअ में विधनि, मच्छियूं तरजनि पयूं। बराबरि कुझु टाइम, माना एतिरो ई टाइम जीअं मच्छीअ जो हिकिड़ो पासो तरजी वियो हुजे, एतिरो टाइम जीअं थियो त ॾिठुमि त बादशाह जिथे वेठो उतां महल जी दीवार ॾरी पर बाक़ाइदे विथी कई पर हाणे उन मां हिकिड़ो हबशी ग़ुलाम निकितो। 2 दफ़ा होॾे छोकिरी पई निकिरे, हाणे हिते हिकिड़ो हबशी ग़ुलाम निकितो उन भॻल भित मां, पर कारो सफ़ा, कारो जीअं न कारो कोयलो थींदो आहे, ऐं ड्रिघो आम माण्हूअ खां माना तमामु घणो ड्रिघो, ऐं उनजे हथ में हिकिड़ी साए वण जी टारी, साई टारी हथ में। उन उहा टारी हणी कढ़ाईअ ते ऐं हिकिड़ी भयानक ड्रिजणदड़ आवाज़ सां मच्छियुनि खे चयो, हे मच्छियूं तव्हां पंहिंजे वाइदे ते क़ाइमु आहियो। हिन जीअं चयो त मच्छियूं कढ़ाईअ में तरनि पयूं, त मच्छियुनि कंधु मथे खणी ऐं चयनि त हा असां पंहिंजे वाइदे ते क़ाइमु आहियूं। 3 दफ़ा पुछियईं, 3 दफ़ा मच्छियुनि साॻियो जवाबु ॾिनो। जॾहिं 3 दफ़ा मच्छियुनि साॻियो जवाबु ॾिनो त हुन हबशीअ छा कयो, जो उहा ई जेका टारी हुअसि उन टारीअ सां कढ़ाईअ खे हेठां हीअं करे ज़ोर ॾिनई, सट ॾिनईसि त उहा कढ़ाई
ऊंधी थी पई ऐं पाण वरी वापसि थियो। हिननि सां कंहिंसां कोन ॻाल्हाई, हिननि जा वात गोता। बादशाह पाण ई सम्झो त अखियूं फाटी वियूं बादशाह जूं, अमीर वज़ीर सभु। ऐं हीउ वरी साॻियो जंहिं उन भित ॾे वियो, जंहिं भित मां निकितो, जीअं उते भित ते पहुतो त भित पाण में बराबरि थी वई, का विथी का ॾार का शइ। हे जो वियो इते, ईअं सम्झो त हे ॼण हाणे सामत में आया, होश में आया। बादशाह पाण बि ॾिठो। बादशाह चए यार बराबरि वज़ीर तव्हांजी ॻाल्हि सही आहे, हिन में त को वॾो राज़ आहे त को अहिड़ो राज़ न। कहिड़ी शइ आहे जंहिंजो हिननि सां मच्छियुनि वाइदो कयो हो ऐं वरी वरी अची था मच्छियुनि खां उहो वाइदो यादि कराए, त ॾे ख़बर त उहो वाइदे ते पंहिंजे ते बीठल हुयो या वाइदो तोड़ियो अथव विसारे छॾियो। ऐं मच्छियूं बि उहो साॻियो हिननि खे तरजनि थियूं पियूं, पर उतां उथी आहिनि मच्छियूं जेके आहिनि सो हुननि खे वरंदी थियूं ॾियनि त न असां पंहिंजे वाइदे ते बीठल आहियूं, वाइदो असांखे पंहिंजो यादि आहे। हिन में को वॾो राज़ आहे, हिन में आहे को राज़, पर हाणे हिन राज़ जी ख़बर कीअं पई। वज़ीर घुराए मलाह खे, वरी अथई मलाह वीचारा ॾे न्यापो पहुतो। हुन वटि जो न्यापो आयो तकिड़ो तकिड़ो अची पहुतो बादशाह वटि। जीअं बादशाह वटि पहुतो त हे इन में हुयो त पोइ बादशाह चवंदो त मच्छियूं वरी आण। बादशाह हिन खे ॾिसी चयसि बणा तोते त का लानत हुजे, वॾो को लानती, हे मच्छियूं तूं आणी किथां थो, किथां थो आणी। उहो वीचारो परेशान, ये ॿुधाए त किथां थो आणे। मलाह चवनि त साईं शहर जे ॿाहिरां वॾो इहो जेको जबल आहे न, उते हिन 4 टकरियूं, उन 4 टकरियुनि जे विच में हिकिड़ो आहे पाणीअ जो तलाउ। मां वञी मच्छियूं था पकिड़े आयो, अॻ में बुतां पकिड़े आयो हुउसि, तव्हांजे चवण ते वियुसि त मां वञी उतां पकिड़ी। बादशाह चयसि त परे आहे छा, ॾींहुं लॻी वेंदो पंध में। मलाह चयसि त न साईं, ईअं सम्झ अधु पहर। तॾहिं टाइम कलाकनि जा न हूंदा, पहर सॾिबा साईं, बसि अधु पहर जो पंधु आहे। बादशाह हुकुम कयो त लश्कर तयारु कयो। लश्कर तयारु कयो, देरी कान थी, वॾो लश्कर तयारु थियो। हिन मलाह खे पाण सां गॾु कयनि। मलाह जे अॻियां रस्तो ॾसींदो पियो हले। हाणे वरी ईअं सम्झो त मलाह जेको हुयो त हाणे वीचारो अची फाथो त भेण देव त चए तूं मालामाल थी वेंदे, पर हे त अलाए कहिड़ी मुसीबत आहे, मां त अची फाथो आहियां। हाणे वरी हे देव ते लांतूं कंदो पियो हले दिलि में। पर बादशाह हुकुम हुयो, जवाबु न ॾेई सघियो। हलियो तव्हां त हली उन जबल ते चढ़ियो। जबल ते चढ़ी वरी हेठि वॾो हिकिड़ो झंग हुजे, उन झंग में लथो। बादशाह इहो झंग पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं न ॾिठो। बादशाह, सॼो सिपाह, अमीर वज़ीर सभु परेशान हुजनि। असां त पंहिंजी ज़िंदगीअ में झंग ॾिठो ई कोन्हे, एॾो परे बि कोन्हे, पर असां कॾहिं अहिड़ो ॾिठो कोन्हे। थोरो अॻिते हलिया त ॾिसनि त उन जे विच में 4 नंढियूं टकरियूं हुयूं। जेॾी महिल उते पहुता त ॾिठनि त उन 4 टकरियुनि जे विच ते हिकु तलाउ आहे। हे अची जेॾी महिल उन तलाउ जे मथां बीठा त ॾिसनि पिया त तलाउ जो पाणी सफ़ा अछो ऐं मच्छियूं उन में हलनि पियूं, जेकी मलाह हिननि जी मच्छियूं आणे पियो उन ई साॻे रंग वारियूं, ॻाढ़ियूं, अछियूं, फिकियूं, नीरियूं, उहे तरनि पियूं, हेठि मथे पियूं थियनि। बादशाह सां गॾु जेके अमीर वज़ीर हुया उन्हनि सभिनी ॾिठो। बादशाह सिपाहियुनि खां ॿिया जेके अमीर वज़ीर हुया उन्हनि खां पुछियो त तव्हां भला कॾहिं हीउ तलाउ ॾिठो आहे त हिते असांजी तरह में, तव्हां कॾहिं हीउ तलाउ ॾिठो आहे? सभिनी जवाबु ॾिनो त साईं न कॾहिं ॾिठो अथऊं, न कॾहिं ॿुधो अथऊं।
आहे बि असांजे बादशाही में, एॾो परे बि कोन्हे, पर न कॾहिं असां ॾिठो आहे, न कॾहिं कंहिंजी वातूं ॿुधो अथऊं। बादशाह जे उन लश्कर में अमीरनि वज़ीरनि में जेके झूना झूना हुया, बादशाह वरी उन्हनि खां पुछियो त भला तव्हां या तव्हां सां कंहिं पंहिंजी वॾनि ॻाल्हि कई हुजे। न साईं, न असां ॾिठो, न असां सां कॾहिं पंहिंजी वॾनि ॻाल्हि कई, असांजी बि हेॾियूं उमिरियूं थियूं, पर असांखे हिन तलाउ जे बारे में का ख़बर न, न हिन जंग जे बारे में, न हिन तलाउ जे बारे में। बादशाह चयो त हाणे ॻाल्हि ॿुधो, मां कसम खणी थो चवां त जेसि ताईं हिन तलाउ ऐं इहे जेके मच्छियूं, मां इन्हनि जो राज़ ज़ाहिर न कंदुसि, त मां कसम थो खणां त मां पंहिंजे शहर में दाख़िल न थींदुसि, न शहर में दाख़िल थींदुसि, न पंहिंजे तख़्त ते विहंदुसि। इहो ॻुझ मूंखे ज़ाहिर करिणो आहे, हिन तलाउ जो ऐं इन मच्छियुनि जो जेको ॻुझ आहे, राज़ आहे, इहो मूंखे ज़ाहिर करिणो आहे। जेसि ताईं इहो ज़ाहिर न थींदो त मूं लाइ ईअं सम्झो पंहिंजो तख़्त बि हराम आहे, पर शहर बि हराम न वञे। बादशाह जेके पाण सां गॾु हुयसि, बादशाह सभिनी खे चयो त अॻिते पोइते हिते हिन तरह में हेॾे होॾे तव्हां थियो, ॾिसो ॾिसो वाइसो का अहिड़ी शइ ॾिसण में अचेव। वज़ीर खे सॾु कई। वज़ीर ज़ाहिर आहे बादशाह वज़ीर रखंदा बि अहिड़ा हुया जेको अकुल वारो हुजे, इल्म वारो हुजे। बादशाह चयो वज़ीर खे त मां हिकिड़ो कमु करणु थो चाहियां ऐं तोखे उहो ॿुधाइणु थो चाहियां, तोखे ख़बर हुजणु खपे। मां सोचियो आहे त अॼोकी राति मां हिते अकेलो रहां, अॼोकी राति मां हिते अकेलो रहां त हिन तलाउ ऐं हिन मच्छियुनि जे राज़ जी मूंखे ख़बर पए। तूं हीअं कर जो मुंहिंजो जेको तंबू आहे, ज़ाहिर हाणे हिन महिल तंबू लॻंदा, सभिनी खे चऊं था त भाई हिते रहो, तंबू लॻंदा, तूं मुंहिंजे तंबूअ जे ॿाहिरां वेही रह। जेको बि तो मूंसां मिलणु अचे, जेको बि मुंहिंजी पुछा करणु अचे, उन्हनि खे इहो चइजां त बादशाह सलामत जी तबियत सही न आहे, मूंखे इहो हुकुम ॾेई हिते विहारियो अथनि त कंहिंखे बि अंदरि अचणु न ॾिए। ऐं हीउ जेको मां कमु कयां थो, इन जी कंहिंखे बि ख़बर न पए सवाइ तुंहिंजे, या तोखे ख़बर बि मूंखे ख़बर। वज़ीर बि ईअं सम्झो त हुकुम जो बंदो। वज़ीर चयसि जीअं तव्हांजी मर्ज़ी। भवल लॻी आहे, तंबू लॻी आहे, तंबू लॻी आहे, अमीर वज़ीर सिपाह जा हर कंहिंजा तंबू लॻी विया, बादशाह जो बि तंबू लॻी वियो। बादशाह हिननि जे साम्हूं आयो, ॾींहुं हुयो, तंबूअ में आयो। जेॾी महिल राति थी त बादशाह वज़ीर खे ॿुधायो हुई अॻई, वज़ीर खे उते विहारे बादशाह पंहिंजा वेस मटायो, बादशाही कपिड़ा मटे, आम कपिड़ा पातई, तलवार खईं, वज़ीर खे चईं हाणे तूं हिते वेह, कंहिंखे बि हिन राज़ जी ख़बर न ॾिजे, कंहिंखे बि हिन राज़ जी ख़बर न पए। जेको पुछई त उनखे चइजां त बादशाह बीमार, मां वञा थो इन जो ॿुझ कढ। ठीकु आहे साईं। बादशाह निकितो, 4 पहाड़ियूं, हिकु पहाड़ी ते चढ़ियो, सफ़ा चोटीअ ते चढ़ी वरी लथो, वरी ॿी ते, वरी टीं ते, चोथीअ ते, ईअं सम्झ त बादशाह सॼी राति पे हलियो, सॼी राति पे हलियो। ॿियो ॾींहुं बि बादशाह पे हलियो, ॿियो ॾींहुं हलियो, पर ॿी राति बि सॼी बादशाह सुबुह ताईं वरी हलंदो रहे। बारातियूं 2 ॾींहं, जॾहिं ॿी राति पूरी थी, सुबुह थियो, बादशाह हलंदो रहियो। थोरो अॻिते हलियो त बादशाह खे ईअं परे खां हिकिड़ो कारो दुफ ॾिसण में आयो, कारो दुफ। ख़बर न हुई त छा आहे, पर ईअं कारो।
बादशाह जो ॾिठो त चई त हे बरातियूं 2 ॾींहं पंधु कयो अथमि पर अहिड़ी का शइ ॾिसण में न आई आहे। हीअ ई हिकिड़ी अजीब शइ ॾिसण में आई आहे। सो लॻे थो त हितां मूंखे का न का ख़बर पए। थी सघे थो हिते को माण्हू हुजे, केरु बि हुजे, थी सघे थो हितां मूंखे हिन जेको पंधु कयो अथमि हिन पंध जो मुंहिंजो सजायो अथई। बादशाह अॻिते हलियो। जेॾी महिल बादशाह वेझो पहुतो त ॾिसे त उहो जेको परे खां बादशाह खे हिकिड़ो कारो दुफ़ नज़र पियो अचे। त बादशाह जेॾी महिल वेझो पहुतो त बादशाह ॾिठो त हिकिड़ो महल आहे जेको कारे पथर जो ठहियलु आहे। जेको परे खां बादशाह खे कारो दुफ़ नज़र पियो अचे। हिकिड़ो वॾो महल आहे पर उहो सॼो ठहियलु आहे कारे पथर जो। कारे पथर जो ठहियलु आहे ऐं पथर जेके आहिनि उहे उन्हनि खे ईअं सम्झो लोह जूं पटियूं उन्हनि सां क़ाबू थियल आहिनि पथर। हेॾां ॾिठो त वॾो दरु आहे उन महल खे। उन दरवाज़े जो हिकिड़ो ताको खुलियो पियो, माना दरु ॼणु खुलियल। बादशाह ख़ुशि थी विया। ॾिठईं दरु खुलियल आहे त माना को माण्हू हूंदो, पर अंदरि कीअं वञा अलाए छा आहे। बादशाह आस्ते आस्ते दरवाज़ो खड़काईं पर इंतज़ारु कईं, माना को बि ॿाहिरि न निकितो, न कंहिं वरंदी ॾिनी। वरी बादशाह ॿीहर दरु खड़कायो, वरी इंतज़ारु कईं पर कुझु न थियो। आख़िर बादशाह 3 दरवाज़ो खड़कायो, वरी बि साॻियो इंतज़ारु कईं पर न आवाज़ु आयो, न को माण्हू आयो। हाणे बादशाह ज़ोर सां जीअं कबो आहे भञण वांगुरु बादशाह ईअं दरु खड़कायो, पर वरी बि न वरंदी थी, न को माण्हू। हिते बादशाह दिलि में सोचियो त थी सघे थो त हीउ महल जेको आहे इहो महल हुजे ई ख़ाली। मां पियो थो चवां त हिन में को माण्हू ज़ारा माण्हू हुजे हा त निकिरे हा। थी सघे थो इहो महल ई ख़ाली हुजे। हल वञा थो अंदरि। हिमत करे दरु टपी ऐं उतां वरी हिन ज़ोर सां आवाज़ु ॾिनो त हे महल वारो, मां हिकिड़ो परदेसी आहियां, मुसाफ़िर आहियां, बुखियो उञो आहियां, रस्तो भुलिजी पियो आहियां, खाइण पीअण जी का शइ हुजेव त मूंखे ॾियो। हिकिड़ो दफ़ो, ॿियो दफ़ो, टियों दफ़ो, पर का वरंदी न मिली, न को माण्हू, न को छा। हाणे बादशाह खे इहा ई थी त माना मुंहिंजो वहम ग़लति हुयो, माना हिते को माण्हू कोन्हे। बादशाह अॻिते हलियो, वॾो महल हुयो। बादशाह अॻिते हलियो, अची महल जे विच में पहुता। वॾा कमरा हुजनि, वॾो हिकिड़ो कमिरो हुजे विच महल में, जेको वॾो कमिरो हुजे। बादशाह अची उते पहुतो, उते बि ॾिठईं केर ई कोन्हे। पर उते बादशाह ॾिठो त रेशम जा फर्श विछाया पिया आहिनि, भितियुनि ते पर्दा टंगिया पिया आहिनि। भितियुनि ते पर्दा टंगिया पिया आहिनि ऐं इन महल जेको हुयो, उन महल जे विच में बादशाह ॾिठो त हिकिड़ो वॾो अंगण आहे ऐं इन अंगण में बि वरी 4 वॾा एवान आहिनि ऐं हिकिड़ी 12 दरी आहे। एवान जेके हुया विरांडे टाइप, ह्यालनि टाइप चइजनि, उहे आम्हूं साम्हूं हुया ऐं उते ॾिठईं त हिकिड़ो शामियानो बि लॻो पियो आहे ऐं पासे खां बादशाह ॾिठो त हौज़ बि आहे। हौज़ आहे पर उन ते सोन, पर ॻाढ़ो सोन, पर उन ते ॻाढ़ो सोन, उन जा 4 हिकिड़ा बोता ठहिया पिया सोन जा। पर सेटिंग अहिड़ी थियल हुई जो उन्हनि जे मुंहं मां जेको पाणी पियो निकिरे उहो बाक़ाइदे ईअं चमकंदड़ थी उन हौज़ में पियो वञे, बाक़ाइदे हीरे वांगुरु, हीरनि वांगुरु ईअं चमकंदो ऐं हौज़ में वञे। उन बोतल मां पाणी पियो निकिरे
अहिड़ी का सेटिंग थियल हुई जो पहिरियों पाणी बोतल में पियो अचे, वरी पोइ हुन जे वात मां निकिरे पियो, पर अहिड़ो वात मां निकिरी साफ़ पियो पाणी थिए जो जीअं हीरा चमकनि ईअं। ऐं ॾिठई त महल में चारई पासा झिरकियूं झिरकियूं ऐं महल जे मथां सोन जी ॼारी लॻल आहे, सोन जी ॼारी लॻल आहे। त उहे झिरकियूं जेके माना रुॻो झिरकियूं हुजनि, उहे झिरकियूं उते उॾामनि पियूं, पर ॼारी लॻल हुई महल जे मथां सॼे महल ते, त जीअं माना उहे झिरकियूं ॿाहिरि न वञनि, उते ई पियूं फिरनि। महल वॾो हो, मतिलबु उते ई पियूं फिरनि, ॿाहिरि न वञनि। ॼारी सॼी महल जे मथां सोन। इहो एॾो बादशाह ॾिठो, पर बादशाह खे हिन महिल ताईं अञा को बि माण्हू छेणो बादशाह खे ॾिसण में न आयो। बादशाह हैरान, भला हेॾो पंधु कयो, ही हिते बि वॾो तिलसम आहे, मां पियो चवां त हिते को माण्हू हूंदो जेको मूंखे हुन तलाउ ऐं मच्छियुनि जो को राज़ ॿुधाईंदो, पर हिते बि त वॾो तिलसम आहे, हिते बि को अहिड़ो माण्हू कोन्हे को जेको मूंखे ॿुधाए सघे। ईअं सम्झ त ॼण पंधु ई मुंहिंजो अजायो, हू राज़ पंहिंजी जाइ ते, हे वरी राज़ अञा ॿियो न थियो। पंधु बादशाह ॿ ॾींहं कयो, थकिजी बि पियो हो। बादशाह उते ई हेठि वेही ऐं सोच में वेही रहियो, छा कयां छा कयां छा कयां। कुझु घड़ी गुज़री, त ईअं बादशाह जे कननि ते आवाज़ आयो, कंहिं माण्हूअ जो आवाज़ हुयो, पर ॾाढो दर्दीलो आवाज़, दर्दीलो आवाज़। त उहो माण्हू रोए पियो, बादशाह जे कन ते आवाज़। बादशाह जीअं जो इहो आवाज़ ॿुधो त बादशाह टप ॾेई उथियो, जिॾां आवाज़ अचे पियो बादशाह ओॾे हलण। थोरो अॻिते हलियो, उन आवाज़ वारी साइड ते बादशाह थोरो अॻिते हलियो, ॾिसे त साम्हूं हिकिड़ो जीअं तख़्तु ई खणी चइजे, पर उते परदो लॻो पियो, परदो लॻो पियो। बादशाह परदो जीअं परे कयो, आवाज़ उतां पियो अचे। बादशाह जीअं परदो परे कयो त ॾिठई त हिकिड़ो नौजवान हिकिड़ी कुर्सी ज़मीन खां मथे, गज़ खनि ज़मीन खां मथे ई उहो नौजवान उन कुर्सीअ ते वेठो आहे। पर बादशाह ॾिठो ॾाढो सुहिणो हुजे, ॾाढो सुहिणो हुजे। बादशाह हुनजी सूंहं ॾिसी परेशान थी, कद काठी तमामु बहितरीन, हर मुहांडे खां मतिलबु त फिट मां। बादशाह उनखे जो ॾिठो, बादशाह ॾाढो ख़ुशि थियो त भेण थी सघे थो को जिन भूत ॾिसां, हे हिते हेॾो सुहिणो सेब थो। बादशाह फ़िलहालु त ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह हुनखे सलाम कई, वेझो आयसि बादशाह सलाम कई, ॾिठई त उहो नौजवान जेको कुर्सी ते वेठो हुनजो लिबास रेशमी लिबास हो, ऐं सोननि धागनि सां हुनजे कपिड़नि ते कढ़ाई थियल हुई, हुनजे मथे ते हीरनि सां जुड़ियल ताज हुजे। पर बादशाह माना एॾो ठठ ठांगर, एॾी हर शइ, पर बादशाह माना ॾिठो त हुनजो
मुंहुं लथल हुयो, चेहरो हुनजो ग़मगीन हुयो, ख़ुशी कान है, मुरझायल चेहरो। बादशाह सलाम कयसि, हुन बादशाह जे सलाम जो जवाबु ॾिनो। बादशाह खे चयईं त हाणे हिनखे त ख़बर कान, ही त कोई बादशाह हुआ, छो जो बादशाह पंहिंजो कपिड़ा मटियायो, आम कपिड़नि में हुयो, पर रोब ताब मिसाल जीअं बादशाह वारो, त हुन बादशाह खे चयो त ए बुज़ुर्ग, तूं जो मूं वटि आयो आहे त ज़ाहिर आहे मूं ते हक़ु आहे त मां महिमान जी आजा कयां, उथी आजा कयां, पर मूंखे माफ़ु कजांइ यार, मां तुंहिंजे आजा लाइ उथी नथो सघां, छो जो मां माज़ूर आहियां। बादशाह खे ईअं सम्झण दिलि में धकु लॻो त हल केॾो सुहिणो सेबितो, छा त सुहिणो आहे, पर वीचारो माज़ूर आहे। बादशाह चयसि का ॻाल्हि न आहे, का ॻाल्हि न आहे। बादशाह चयसि त मां ईअं सम्झ तुंहिंजो महिमान आहियां, हिते आयो आहियां कंहिं ज़रूरी कम सां। हिन चयसि जी बिस्मिल्लाह, भला ॿुधायो कहिड़ो कमु, कहिड़े कम सां निकिता आहियो। बादशाह हिनखे मच्छी, जेको मच्छियूं तरजनि पियूं, मलाह जेको मच्छियूं आणे पियो, जेको बोरचाणी बेहोश थी वई, वरी वज़ीर ॾिठो, वरी बादशाह ॾिठो, पाण पहिरें दफ़े 2 दफ़नि सां छोकिरी निकिती, 3 दफ़े सां देव निकितो, इहो हबशी ग़ुलाम निकितो, इहो सॼो जेको उहो। वरी बादशाह चयसि त मां सोचियो त वञी इहो राज़ ॾिसां, त आहे बि मुंहिंजी बादशाही में, पर कंहिं बि अॼु ॾींहं ताईं न उहो ॿेलो ॾिठो आहे, न उहो तलाउ ॾिठो आहे, न इहे मच्छियूं ॾिठियूं आहिनि। सो पोइ मूंखे ख़्यालु थियो त भला इन जो इहो राज़ ॻोल्हियां, त उन राज़ जी ॻोल्हा में मां हिते अची पहुतो। सो हाणे पहिरियों त इहो हुयो, पर ॿियो वरी इहो जो हाणे पहिरियों त हिकिड़ो इहो ई राज़ हो, पर हिते पहुतो आहियां त हे ऋण पट में अहिड़ो अजीब क़िस्म जो महल, बादशाही महल, केॾो सिंगारियल महल, पर माण्हुनि खां ख़ाली महल, ऐं हिते तोखे ॾिठो अथमि हेॾे सॼे महल में तूं अकेलो, ऐं तूं रोई पियो, मां तुंहिंजे रोअण जो आवाज़ ॿुधी हिते तो वटि पहुतो आहियां। माना हाणे अॻ में हिकिड़ो राज़ हुयो त इहो तलाउ ऐं मच्छियूं, पर हाणे ॿ राज़ थी विया, त तूं हिन हेॾे सारे महल में हिते अकेलो कीअं, ऐं तोसां छा थियो आहे जो तूं रोई थो, तोसां छा थियो आहे जो तूं रोई थो। बादशाह जो हिनखे इहो चयो त हिन नौजवान जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। ॻोढ़ा अची विया ऐं वरी रोअण लॻो। चई बसि बादशाह, तक़दीर बि का शइ आहे, मुंहिंजे को तक़दीर में ई लिखियलु आहे, क़िस्मत में कोई इहो लिखियलु आहे। बादशाह चयसि छा थियो छा आहे, तुंहिंजो हे हाल, तूं रोई थो पियो, ॿुधाए मूंखे। हिन चयो साईं ॻाल्हि ई अहिड़ी आहे न, तव्हां मूंखां पुछो था त मां हिते रोआं छो थो पियो, मुंहिंजो हाल ई अहिड़ो आहे जो मूंखे रोअण खां सवाइ ॿियो को ईअं सम्झो त ॼण चारो ई न आहे। बादशाह खे हथ खां वठी ऐं बादशाह खे चयईं त मूंखे मथे खण, बादशाह खे चयईं मूंखे थोरो मथे खण।
बादशाह जीअं हिनखे मथे खयो, जीअं बादशाह हिनखे ॿिन्ही हथनि सां मथे खयो त बादशाह जो वात पटिजी वियो। बादशाह ॾिठो त हिन जो हेठियों जेको धड़ हुयो उहो पथर जो, हिन जो हेठियों धड़ पथर जो, बाक़ी दुन खां वठी मथे ताईं हे माण्हू, मथियों हिसो माण्हूअ जो, हेठियों हिसो धड़ जेको उहो पथर जो। बादशाह जॾहिं हिनखे ॾिठो इन हालत में त जीअं पहिरियों ई बादशाह हिन जी सूंहं ॾिसी परेशान थी वियो, त बादशाह खे हिन जी हालत ते ॾाढो अफ़सोस। हल छा त सुहिणो जवान आहे, पर बसि हिन वीचारी जी क़िस्मत। बादशाह चयसि यार मूंखां ईअं सम्झो फ़िलहालु त उहो राज़ ई विसरी वियो, जंहिं राज़ जी ॻोल्हा में निकितो हे तुंहिंजो हे ॾिसी ईअं सम्झ त मूंखे बि तो ग़मगीन करे छॾियो आहे, रोअण जहिड़ो करे छॾियो। मां हेॾो पंधु कयो त मच्छियुनि जे लाइ हो, त इहे मच्छियूं किथां थियूं निकिरनि ऐं मच्छियुनि जो राज़ छा आहे। पर यार हे तुंहिंजो हाल जो मां ॾिठो आहे, मूंखां ईअं सम्झ त फ़िलहालु उहा ॻाल्हि त भई आहे विसरी। सो ख़ुदा खे मञ, ख़ुदा खे मञ, पहिरियों त तूं मूंखे पंहिंजो राज़ ॿुधाए। मच्छियुनि खे पोइ थो ॾिसां, पहिरियों त तूं मूंखे पंहिंजो हाल ॿुधाए, पंहिंजो राज़ ॿुधाए त तूं हिते कीअं ऐं तोसां हे कीअं। हिन चयसि वेह ॿुध, वेह ॿुध। नौजवान चयसि त मुंहिंजो ऐं इन मच्छियुनि जो ॾाढो हिकिड़ो अजीब किसो अथई। मुंहिंजो इन मच्छियुनि जो तूं सही मंज़िल ते पहुतो, ॾाढो हिकिड़ो अजीब किसो अथई, ॿुध भला। हाणे उहो नौजवान जेको हुयो सो पंहिंजो किसो ॿुधाएसि पियो। हाणे नौजवान कहिड़ो किसो ॿुधाएसि इहो सुभाणे तव्हांजी ख़िदमत में पेश कंदासीं।